उॾेरलाल रिपोर्ट मुमताज अली वरिया मूजिब उॾेरलाल स्टेशन में शटरबंद हड़ताल शहीद अलाबख्श चौक ते सवे माण्हुनि जो एहतिजाजी धरणो। शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी धरणे सबबि समूरो शहर बंदि थी वियो। ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक पिणु मुअतल थी वई। रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर मखतूम महबूब जे फ़ैसिले खे नथा मञो। स्टेशन सां माठेली माओ वारो सलूक बर्दाश्त न कयो वेंदो। उॾेरलाल स्टेशन तहलके जो हक़दार आहे। मखतूम ख़ासि माण्हू खे ख़ुशि करण लाइ पहिरीं पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कनि। उॾेरलाल स्टेशन कारोबारी हब सां गॾु वॾी आबादी वारो शहर आहे, जंहिंसां नाइंसाफ़ी हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। उॾेरलाल विलेज हिकु यूसी आहे, कॾहिं बि यूसी तहलको नथो बणिजी सघे। ज़मीनी हक़ीक़तुनि खे नज़र में रखी फ़ैसिलो कयो वञे। अॼु शटरबंद हड़ताल ऐं धरणो हयो आहे। जेसिताईं उॾेरलाल स्टेशन खे तहलको नथो बणायो वञे, तेसिताईं तहरीक जारी रहंदी। अॼोके शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी धरणे में शरीक थींदड़ आवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हाणे हालात जे मखतूमनि खे नज़रसानी करणी पवंदी। हालात जे मखतूमनि कॾहिं बि हितां खां पोलिंग नाहे हाराई। जेकॾहिं उॾेरलाल स्टेशन सां नाइंसाफ़ी थी त ईंदड़ चूंडुनि में हिकु पोलिंग बि न खटी सघंदा। अवाम ताक़त जो सरचश्मो आहे, कॾहिं बि ज़ोरी ऐं ज़बरदस्ती फ़ैसिला नथा मञे सघजनि। स्टेशन खे तहलको बनाइण लाइ हर फॉरम तां जदोजहद जारी रहंदी। एहतिजाजी धरणे खे सुहेल साहवाल, पीपी तहलके मटियारी जे अॻवान इज़त अली बरेमानी, नून लीग अॻवान राव सरदार, जीटीए मटियारी जे अॻवान शोएब बलोच, वॾेरो यूसुफ हिंगोरो ऐं ॿियनि जे एहतिजाजी धरणे खे ख़िताब कयो।